इन वक्त मुख्तसर नात जे लाइ अवां असांजे प्यारे सनागर मोहतरम जनाब गुलाम रसूल खे मां दावत अर्ज़ रखंदुमि त अचे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान नात पेश करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन ताजदारे खत्म नबूवत, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। सभी मिलकर पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेकी अजबे अल्लाहुम्मा सल्ली अला सल्वात सगोरी पढ़दा हिन। जेकी अजबे अल्लाहुम्मा सल्ली अला सल्वात सगोरी पढ़दा हिन। हुंदा हर इंसान खां आसूदा ऐं मुश्किल में बिना इंसान का आसूदा ऐं मुश्किल में बिना अड़दा हिन। अरशन ते गॾो परेशान सां अल्लाह पढ़े ऐं तू न पढ़े। अरशन ते गॾो परेशान सां अल्लाह पढ़े ऐं तू न पढ़े। रहमान जा प्यारा राज़ी हिन, रहमान जा प्यारा राज़ी हिन, शैतान जा साथी सड़ंदा हिन। जेकी अजबे अल्लाहुम्मा सल्ली अला सल्वात सगोरी पढ़ंदा हिन। हर इंसान खां आसूदा ऐं मुश्किल में बिना अड़दा हिन। खुद पढ़न न ऐं रोकिन रहंदो इहे दाइन गाधा दे भूतई। खुद पढ़न न ऐं रोकिन रहंदो इहे दाइन गाधा न मिठाण ज़रोवा मारन में, न मिठाण ज़रोवा मारन में वेठो वञ त परे खां विढ़ंदा हिन। जेकी अजबे अल्लाहुम्मा सल्ली अला सल्वात सगोरी पढ़ंदा हिन। हूंदा हर इंसान खां आसूदा बिना अड़दा हिन। हिन बोल मिठे जे बोलण सां बहितर जारा तरो ॾींदो आहे। हिन बोल मिठे जे बोलण सां बहितर जारा तरो ॾींदो आहे। ओ गुलाम नबी सिंध वारन जाओ, गुलाम नबी सिंध वारन जाइए जन्नत में दर खुलंदा हिन। जेकी अजबे अल्लाहुम्मा सल्ली अला सल्वात सगोरी पढ़दा हिन। हूंदा हर इंसान खां आसूदा